नादिन नगर पार्कर ऐं आस पास में गुज़िरियल ॾींहुं शाम खां शुरू थियल तेज़ बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे, जंहिं सबबि मौसम खुशगवार थी वई आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे नगर पार्कर मां उस्मान जान ख़ासि केॾी। जी उस्मान, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, नगर पार्क के मुख्तलिफ़ इलाक़नि ते हिन वक़्तु बि तेज़ हवा सां बरसात जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। गुज़िरियल ॾींहं खां दाख़िल थींदड़ मूनसून जो बरसाती सिस्टम उहो हिन वक़्तु बि तेज़ी सां जारी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल शाम खां हिन महिल ताईं नगर पार्कर शहर ते पियल बरसात 91 मिलीमीटर ताईं रिकॉर्ड थी सघी आहे, जॾहिं हिन वक़्तु बि नगर पार्क के मुख्तलिफ़ इलाइक़नि ते बरसात जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। जॾहिं मौसमियात खाते उहो आगाही कई आहे त अॼु खां बरसात जो सिलसिलो आहे उहो तेज़ थींदो, जेको 10 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदो। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त थरी हारी आहिनि, उन्हनि जे चेहरनि ते मुर्कूं मोटी आहिनि। थर जा जेके फसल आहे उहो पिणु सोकेड़े शिकार थी रहिया, छाकाणि उन्हनि खे बरसातुनि जी शिदत ज़रूरत हुई। गुज़िरियल ॾींहं खां नगर पार्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पई आहे, जंहिंखां पोइ थरी हारियुनि जे चेहरनि ते मुर्कूं मोटी आहिनि। थर जा फसल आहिनि उन्हनि जूं पिणु रौनकूं बहाल थियूं आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु बि नगर पार्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते बरसाति जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। जी